जेकॾहिं तो सिंधुअ खे मुंहिंजे हवाले न कयो त पोइ मुंहिंजे कहर खां तोखे सावण बि बचाए कोन सघंदो। रेस सावण खान पंहिंजे कमदार खे गिरफ़्तार करण न ॾिनो। मुदा किथे माण्हू कढी निकिरी न जॾहिं पीरल पंहिंजा पेर पुख्ता कया न ख़बर पइजी वेंदी त घणे बि हिसो आहे। अनवर जे हिते हूंदी हा त तव्हां हितां ज़िंदा मोटी वञो। औरत थी करे वात ॾियणी बस करे वेस औरतुनि ते सुनाए खणबो। सदोरी जेका औरत पंहिंजूं इज़तूं लताड़े भॼी वञे छा उन जी का इज़त हूंदी आहे? सिंधुअ खे कमदार अगवा कर। बाबा मां त हिकु दिलेर पीउ जी धीउ आहियां त पोइ मूंखे जबल खन जा माण्हू छा कंदा? जेकॾहिं तो वटां मिले थी पुठीअ तां खल लाइ चली अवां जो पंहिंजो चैनल सिंधु वुड